सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जे त असां सभु इंसान सदाई भरियल हूंदा आहियूं। असांजी हालत ठीक उन भरियल गिलास या बर्तन वारी हूंदी आहे जंहिंमें कुछ बाक़ी पवण जी जगह न हूंदी आहे। पोइ उनजे मथां जेकॾहिं गिलास या बर्तन कोई भरियल हूंदो, उनजे मथां जेको कुझु विझंदा वेंदासीं उहो सभु ॿाहिरि हारबो वेंदो। उनजे अंदरि कुझु दाख़िल न थींदो, सभु कुझु ॿाहिरि फिटी करे असां हलिया वेंदासीं। पर जेकॾहिं असांखे पंहिंजे अंदरि कुझु पाइणो हूंदो आहे त पोइ उन बर्तन खे कुझु ख़ाली करणो पवंदो आहे। पोइ जेतिरो बर्तन ख़ाली थींदो उन में ओतिरो कुझु नओं पवंदो, उन में ओतिरो कुझु ॿियो ईंदो। तंहिंजे करे असांखे हक़ीक़त में पहिरियों पाण खे कुझु ख़ाली करणो पवंदो आहे। पहिरियों पंहिंजो पाण खे कुझु जॻह पैदा करणी पवंदी आहे त जीअं उन मंझि कुझु पावे। इन करे जॾहिं असां उन सचे साईं जे द्वार ते ईंदा आहियूं त पोइ कुझु पाइण ईंदा आहियूं। असां पाईंदासीं तॾहिं जॾहिं कुझु पाइण जी जॻह हूंदी। अगरि जॻह ई न हूंदी त पोइ असां सम्झंदासीं ईअं पाइण विया आहियूं, पर हक़ीक़त में सभु कुझु ॿाहिरि उछलजी वेंदो, असांखे पतो बि न पवंदो। ऐं असां सिर्फ़ु ख़ुशि फ़हमी में रहिजी वेंदो। तंहिंजे करे मौन हिकिड़ो पाण खे ख़ाली करण जे हिकिड़ो वसीलो आहे। छाकाणि त असां इंसान जेके बि आहियूं उहे सभु ॻाल्हाइण सां वास्तो रखनि ऐं असांजो ॻाल्हाइण ई हक़ीक़त में असांजी परेशानी जो कारण बणिबो आहे, असांजे तनाव टेंशन जो कारण बणिबो आहे, असांजी हलचल जो कारण बणिबो आहे। इन करे असां ॾिसंदासीं 90% खां वधीक जेके बि विखात विवाद झगड़ा या परेशानी आहे उहा ॻाल्हाइण जे करे आहे। असां ॾिसंदासीं असांजो पंहिंजो पाण में कोई ख़ासि ज़ाती झगड़ो न आहे, पर लफ़्ज़ियाती झगड़ो हूंदो आहे। असां सभु सिर्फ़ु हिकु लफ़्ज़ खे पकड़े करे वेही रहंदा, कुझु ॻाल्हियुनि खे पकड़े करे वेही रहंदा आहियूं। जेकॾहिं असां हिकु ॿिए जी ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾियूं त पोइ कोई झगड़ो आहे ई न। हक़ीक़त में असांजो ॻाल्हाइण ई दुख जो कारण हूंदो आहे।
ॻाल्हाइण ई विवाद ऐं तकलीफ़ जो कारण हूंदो आहे। महाभारत मुंहिंजो पूरो मिसाल आहे। जंहिं जंग में सभु कुझु तबाह थियो, उनजो कारण छा? मेन कारण सिर्फ़ु उनजो इहो रहियो जे दुरूद पीर चयो, अंधे जी औलाद अंधी। बस उन लफ़्ज़नि एॾो वॾो विवाद खड़ो करे छॾियो ऐं सभु कुझु बर्बाद थी